वरी दुरूद शरीफ आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहु मौलाना अलियुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मोहब्बत सां ज़ौक़ सां वॾी आवाज़ सां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला सय्यिदिना व नबिय्यिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व नबिय्यिना मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह का दुआ है पर विशाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन जी मोहब्बत में जियारे ऐं इन ही मोहब्बत में शल मौत अता फरमाए। प्रिय प्यारा, अजोकी महफिल सोनन जे सरदार, मदनी ताजदार, अड़ियन जे आधार, गमगीनन जे गमख्वार, यतीमन जे यार, मिस्कीनन जे मददगार, सोने मुस्तफ़ा मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद मुबारक के सिलसिले में सजाया वियो है। यकीनन मोहब्बत वारन के मीलाद मल्हाइण में खुशी मिलती है। समझो था को दुनिया जमा करे खुश थींदो आहे, को दुकान ठाए खुश थींदो आहे, को शादी करे खुश थींदो आहे, को औलाद के जमण ते खुश थींदो आहे। केंजी खुशी केड़ी गाल में, केंजी खुशी केड़े मामले में, पर मोमिनन के खुशी मदीने वाले साईं जे आमद ते थींदी आहे। समझोदार है ईमान वारा महबूब जे अचण ते खुशियूं मल्हाईंदा आहिनि, साईं जे ॼमण ते खुशियूं मल्हाईंदा आहिनि। मीलाद जे महीने अचण ते हर ईमान वारो सरहो थी वेंदो। समझो था जेके अल्लाह जी सुञाण आहे, रब जी मारिफत हासिल आहे, ते महबूब जे अचण ते खुशी मल्हाए। समझो था जेके शैतान गुमराह कयो तेंखे मीलाद मल्हाइण में बिदत नजर आए, तेंखे शिरक नजर आयो, तेंखे भलो कम बि नाजायज नजर आयो, मुस्तहसन कम बि गलत नजर आयो। पर ईमान वारा चवंदा आहिनि त मीलाद महबूब जे मल्हाइण में, खुशी मल्हाइण में असांखे के दलील जी, के किताब जी, के मुल्ला मौलवी जे मुफ्ती जी जरूरत ना है, फतवा जी जरूरत ना है। यार ईंदो आशिक खुशियूं मल्हाईंदा। हाँ यार हाँ आओ ना बा महबूब अचे वरी असां दलील घुरो। दवा दलील केड़ो है ना, दलील घुरबो। मोहब्बत वारो पंहिंजे महबूब सां
दिल लायो बैठो हुंदो आ बस यार जो दीदार थियो त असां जे लाइ ईद आ है ना माण्हू रमजान जो इंतजार कन त ईद उल फितर अचे त अच्छा कपड़ा पायूं साफ सुथरा कपड़ा पायूं ईद उल अज़हा अचे त खुशी मल्हायूं मस्जिद दे वञूं तेल फुलेल कयूं मोहब्बत वारा चवंदा आहिनि तव्हां 360 ॾींहंनि जो इंतजार कंदा आहियो असां जे लाइ जंहिं ॾींहुं यार जो दीदार थी वञे उहो असां जे लाइ ईदुल खां वॾी ईद आहे समझो था समझो था ईमान वारनि जे लाइ महबूब जे ॻाल्हाइण में बरकत आहे महबूब जी आमद जी खुशी मल्हाइण में भी उन्हनि जे लाइ खुशी आहे ईद आहे असां जे लाइ महबूब जे आमद वारो ॾिहाड़ो ईदुल खां वॾी ईद आहे आओ के गलत तव्हां के बाडरे में खुशी थींदी आहे कि कोन थींदी आहे तो भाई दिल में ॾिस जे मीलाद मल्हाइण ते खुशी थिए थी महबूब जे आमद में गीत गाइण ते मरहबा मुस्तफा चवण ते दिल में ॾिस खुशी थिए थी त पक ॼाण बाडरे वारा त अॼु असांजो ईमान कामिल थी वियो आहे शक शुबा पैदा थियनि हले मीलाद जाइज़ आहे हले नाजाइज़ आहे मुलाज़िम फतवा हणंदा ये भी सही थी सघंदा ये भी कुरान था पढ़न ये भी हदीस था पढ़न कुरान त इन वक्त हिंदू भी पढ़न था ये तो वाणिया कुरान पढ़न था यहूदी कुरान पढ़न था वो वक्त थी विया हां हर को कुरान पढ़े तो कुरान तो पूरी कायनात जे लाइ नाज़िल थियो हर इंसान जे लाइ कुरान नाज़िल थियो हिंदुस्तान जो एकड़ो वडो एक्टर आहे नालो मुका ज़हन ते हेठ मथे थी वियो उन वीडियो मूं ॾिठी सोशल मीडिया ते चए पियो त मां कुरान पढ़ंदो आहियां मूंखे सुकून मिलंदो आहे हिंदू आहे मशहूर एक्टर हुयो चई त मां कुरान पढ़ंदो आहियां मूंखे सुकून मिलंदो हक़ ते उहो हक़ ते थी सघे थो समझो था अॼु बि उन जी वीडियो सोशल मीडिया ते यूट्यूब ते फेसबुक ते रखियूं आहिनि उहो पाण ॿुधाए थो मां कुरान पढ़ंदो आहियां जे हिंदू कुरान पढ़न त उहे हक़ ते थी वेंदा छा न मिठा हक़ वारे जी सुञाण रुगी कुरान जी तिलावत सां न थींदी आहे हक़ जी सुञाण इन सां थींदी आहे त मदीने वारे साईं जी मोहब्बत सीने में आहे कि न कोन्हे का सुभान अल्लाह समझो था हां यार हां बेशक साईं करीम आया त जगन में खुशियूं थी वियूं हदीस मुबारक है त जन्नत जो हूरूं लही आयूं आमिना साण के जन आमिना मुबारक हुजे जो रहमतल लिल आलमीन नबी तुझे घर में आयो है आमिना साण फरमायो त मां सुतल हुयस ओ जने मल मुके महबूब जे विलादत जो वक्त थियो मु डिठो त मुझे घर में जण नूर जा सितारा लही आया हैं मुझो घर मुझो चैनी पासे चार दीवारी नूर सा सरशार थी वई भरजी वई चैनी पासे तारा लही आया मुके खौफ थियो हे छा माजरा है हे छा मामलो आ आवाज आयो आमिना परेशान न थी खौफ ज़दा न थी अज हे मलाइका तुझे घर में लही आया हैं तुझे घर में जे शहजादे जी विलादत थी आ मलाइका उन जो दीदार करण जे लाइ आया हैं हाँ यार हाँ सुभान अल्लाह समझो था कि ना कोंदा समझो ये मलाइका खुशू कन जन्नत जो हूरू खुशी कन हत्ता के साईं करीमन फरमाया मुझी आमद ते समुंडन जे मच्छुन खुशू मल्हायूं जानवरन खुशी मल्हायूं जन्नत जे हूरन खुशू मल्हायूं मलाइका खुशू मल्हायूं खुद अल्लाह पाण ऐलान फरमाया त मुझो महबूब रसूल अची वियो आ कायनात जी हर शे खुशी मल्हाई छा आशिक उम्मत जे मथा लाजिम ना है तो महबूब जे अचण जा जश्न मल्हाए सुभान अल्लाह असा ये चवंदा आहियूं त मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया कमली वाला आ गया जी कमली वाला आ गया
खुशियाँ मनाओ कमली वाला आ गया जी, कमली वाला आ गया। मोमिनों खुशियाँ मनाओ कमली वाला आ गया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। महबूब असां तोखे मोकिलियोसीं, असां तुंहिंजो ज़ुहूर कयोसीं, असां तोखे मबूस कयोसीं। अल्लाह तो फरमाए वमा अरसलनाका, नबी असां तोखे मोकिलियो आहे, असां तोखे तुंहिंजो मौलूद करायो आहे, तुंहिंजो मिलाद असां करायोसीं। ऐं तुंहिंजो मिलाद इन जे लाइ थियो जो तोखे सॼी काइनात जे लाइ, पूरी दुनिया जे लाइ असां रहमत बनाए मोकिलियो आहे। यही गाल मिलाद में फिल्म कंदा आहियूं न, महबूब आया रहमत बणजी आया, मदीने वारो साईं आयो, जग में खुशियूं थी वियूं, इनायतूं थी वियूं, अंधेरा ख़त्म थी विया, उजाला थी विया, रोशनियूं थी वियूं, गुमराहियूं ख़त्म थी वियूं, बदकिरदारियूं ख़त्म थी वियूं, बेहयाइयूं ख़त्म थी वियूं। जेके माण्हू बदकार हुया नेकोकार बणजी विया, जेके पुछड़ा हुया से चंगा बणजी विया। अल्लाह इहो मिलाद कुरान में बयान फरमायो, ओ महबूब तुझे अचण सां जग में अल्लाह उजाला करे छॾिया आहिनि। समझो था इन्हें की मिलाद से को ये तो कुरान में किथे लिखियल आहे मिलाद मल्हायो। मौलवी फतवा दो करे कुरान में साबित कयो तो किथे लिखियल आहे महबूब जो मिलाद मल्हायो। मां चवां थो त कुरान में किथे लिखियल आहे त मुर्दे के कफन जो जे कुरान ते ई आहे, सॼो कुरान खोल किथे लिखियल कोन हूंदई त मुर्दे के कफन जो चैलेंज आ मुझो वनी कुरान भी खोल, सजे कुरान में नजर नहीं दई कफन किए दिबोआ, मुर्दे के गुस्ल किए दिबोआ, मुर्दो किए वेजार बोआ। हर गाल कुरान मा साबित कंदे त कुरान में कफन जो जिक्र नाहे। अरे अल्लाह त तोखे बिना कपड़न जे जमीन ते मबूस कयो हुयो। रब जी मेहरबानी सा मदीने वाले साईं तोखे दस दिनो त मुर्दन के बगैर कपड़े जे दफन न कयो, उनके कफन दई इज्जत दई एहतराम सा दफन कंदा कयो। बेशक सुभान अल्लाह। नमाज साबित कयो कुरान में किथे लिखियल आहे त नमाज जो तरीको छा आहे, लिखियल आहे कुरान में। सॼो कुरान खोल किथे तोखे नमाज पढ़ण जो तरीको नजर न ईंदो। ये आयत अकीम सलात नमाज कायम कयो, नमाज पढ़ो, नमाज कायम कयो अमृत आहे। नमाज कीअं पढ़बी आहे तोखे कुरान में नजर न ईंदो। इहो दलील आहे। एतराज़ वारे करण वारे के हिकिड़ो एतराज़ी जवाब आहे, पर जे मिलाद मल्हाइण जी ॻाल्हि कंदे त सुन्नी तोखे इंशाअल्लाह कुरान पढ़ी मिलाद जो सबूत ॾेई छॾींदा। हा यार हा समझी दो बाकी जेको नथो मञे सो न गे नमो मथा सिंधी में चवंदा आहिनि, न गे नमो मथा न न न जेको करे धूणी धूणी कंदे न ये ना ये गलत आहे वो गलत आहे ये ॻाल्हि गलत आहे। हां न और सिंधी में मिसाल ॾींदा आहिनि त एतराज़ करण वारे सहे के चंगू टे अब चार न सहे के चंगू टे जवाब ॾियण वारो जेको माण्हू नथो मञे ते के छा दलील ॾींदासीं। असांजी तकरीर उन्हनि जे लाइ हूंदी आहे, सुन्नियुनि जो बयान उन्हनि जे लाइ हूंदो आहे त असांजा सादा सुन्नी हर उन्हनि जे पोयां लॻी पवंदा। साईं इहे बि सही था चवनि, इहे ॻाल्हि सही थी सघे थी,
न मिठा पंजो ईमान मजबूत कर पंजो अकीदो मजबूत कर तोखे चवनि त चपल पंजी जाइ छॾे विया छॾे सघनि था पर सुन्नी पंजो अकीदो न छॾजां एडो बेहतरीन अकीदो अहले सुन्नत व जमात जो एडो सुनो अकीदो आ जंहिंमें मदीने वारे साईं जी मोहब्बत बि आहे त अल्लाह वारनि जी गुलामी बि आहे असा मिलाद मल्हाइण वारा असा यारी मल्हाइण वारा असा इमाम आली मकाम जी गाल करण वारा असा साहबा सा हुब रखण वारा असा अहल बैत सा इश्क करण वारा असा मदीने वारे साईं सा जे नाले ते सिर कुर्बान करण वारा असा तौहीद मञण वारा आहियूं हर गाल असा वटि आयल एकड़ा यारी का परे भरी विया एकड़ा बारी का परे भरी विया एकड़ा आल बेतन का धार थी विया एकड़ा साहबा का धार थी विया एकड़ा मदीने वाले साईं का परे थी विया एकड़ा रब जा मुनकिर थी विया तन सभनी के जो तवा जा कीदा तवा के मुबारक हुजन असा सुन्नी रब सा हुबर कंदायो मदीने वाले साईं जा आशिक आयो सीनो खोली दे त एकड़े पासे आल बेत नजर ही गई एकड़े पासे अबू बकर सिद्दीक नजर ही गई हाय 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 यार हां बेशक सुभान अल्लाह केरो भलो अकीदो केरी बेहतरीन गाल हां ना सुभान अल्लाह असा सुन्नी आहियूं मुझे मुर्शिद मातली वारे तरानो सिखारियो मां सुन्नी आया मां सुन्नी आया मुझो सुन्नत सा बस प्यार आहे मुझो इश्क आहे हिक अरबी असा बस मुझो बेड़ो पार आहे मुझो इश्क आहे हिक अरबी असा बस मुझो बेड़ो पार आहे मां सुन्नी आया मां सुन्नी आया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह कुरान महबूब जी मिलाद की गाल आई तो कुरान फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला ए ईमान वारो अलबत्ता तहकीक मु अल्लाह तवा ते वड्डो एहसान कयो आ जो तवा जे अंदर मु पंजो महबूब रसूल मोकलियो आहे तवा गुमराह हुयो तवा बदकार हुयो तवा बेहयायन में पिल हुयो मदीना मुनव्वरा हिजाज मक्के जा मानू अरब एडा जालिम हुंदा हुया एडा जाबिर हुंदा हुया जो बदकिरदारी में उन जो उरूज हुंदो हुयो बेहयाई उन जो मट सानी न हुयो पंजी न्याणिन के जेरो दफन करे चलींदा हुया बुत परस्ती में मुब्तला हुया कुरान फरमायो तवा बदकिरदारी में हुयो मु पंजे महबूब जो मिलाद करे तवा जे मथा एहसान कयो आहे सुभान अल्लाह समझोदा कि न समझोदा सुभान अल्लाह अल्लाह ने एहसान जताए रब केड़ा एहसान कया ना जितरा एहसान लाहे सगुन गाए सगुन दिसने जिला क्यों दी नहीं केर न करोड़ रुपया घुराई अखियों बई कढण देनी दे चले अखियों जी कोई पैसे के छा
समझो ता लख रुपया ॾेई त गुर्दो कढण दे गुर्दो न ॾींदे को साईं मुंहिंजा लख रुपया ॾेई त बाह कढण दे बाह न ॾींदे को माण्हू पाशाई त सिर वठण दे सिर को न ॾींदे मिठा अल्लाह ताला तोखे करोड़नि जी जान अता फरमाई आहे रब ईअं न फरमायो त तो ते एहसान कयो अचम हेॾा एहसान कई रिस्क ॾिनई हवा ॾिनई बाहि पानी जी नेमतूं ॾिनई ये अहिड़ियूं नेमतूं आहिनि जिन खां सिवा जापो नाहे जिन खां सिवा इंसान जी ज़िंदगी नाहे रब फरमायो ए इंसानो मूं अल्लाह तव्हांजे मथां ये एहसान नाहिनि कया पर जॾहिं महबूब आयो त रब फरमायो ए इंसानो अल्लाह तव्हां ते इहो वॾो एहसान कयो आहे समझो था कि न समझो रब फरमाए हिकड़ी बी गाल या मिठड़ा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि किबला दिलवर साईं त माण्हू चवंदा आहिनि त असां पंहिंजो महबूब कंहिंखे न ॾींदासीं जंहिंसां दिलि थी वञे माण्हू चवंदो त मुंहिंजो महबूब मूं जे साम्हूं हुजे मां हुन जे साम्हूं हुजां हा न हुजे चेहरो अखियुनि आॾो मन ठार मिठल तुंहिंजो माण्हू चवंदा त मुंहिंजो महबूब मुंहिंजे आॾो हुजे मां तंहिंखे ॾिसां उहो मूंखे ॾिसे माण्हू न आहे चाहींदो त महबूब मुंहिंजे ते ॿिए जी नज़र पवे पर वाह रब जा एहसान नबी ॾिनई त पंहिंजो महबूब नबी ॾिनो अथई अल्लाह जो महबूब मिलियो रब जो मतलूब मिलियो अल्लाह जो मेहरबान नबी मिलियो तॾहिं बि असां ख़ुशी न कयूं तॾहिं बि असां मिलाद न पढ़ूं तॾहिं बि असां जश्न न लॻायूं तॾहिं बि असां अल्लाह जी नेमतुनि जो इज़हार न कयूं त पोइ कहिड़ी मुस्लमानी पोइ कहिड़ो असांजो ईमान चइबो यार जे अल्लाह ताला मेहरबानी कई आहे त यादि रखो मुंहिंजे रब जो एहसान गाए बुधायो चांद के बुधायो ए दुनिया वारो असा उए बाटे वारा खुश नसीब आयो जन के अल्लाह नबी दिनो आत हसनैन जो नानो दिनो है के मूसा मिलियो के ईसा मिलियो के इब्राहिम खलीलुल्लाह मिलियो के नूह अलैहिस्सलाम मिलियो के केड़ो नबी मिलियो को केरी उम्मत में शामिल थियो पर वक्त वारा असां आयूं भाग वारा असां आयूं नसीब वारा तू मां आयूं जो अल्लाह असां के मदीने वाले साईं जो उम्मती बनायो आहे अल्लाह जे कुरान ताकि ये फरमायो त कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास ए मदीने वाले साईं जा उम्मतियो माण्हुनि जे लाइ जेके बि उम्मतूं कढियूं वियूं आहिनि उन्हनि में तव्हां खे सभ खां भली उम्मत बनायो वियो आहे बेहतरीन उम्मत तवायो जो यअमुरून बिल मारूफ व यनहून अनिल तामुरून बिल मारूफ व तनहून अनिल मुनकर तवा नेकी जो अमर जो था बुराई का रोकियो था जेको तरीको मदीने वाले साईं दस्यो वा जेको महबूब तरीको बुधायो वा तवा उन तरीके के अग्या फैलायो था इन जे करे तवा महबूब जा गुलाम आयो मदीने वाले साईं जे तरीके ते अमल करण वारा आयो इन जे ला अल्लाह तवा के सब खां भली उम्मत बनायो आहे सुभान अल्लाह कुरान जो फरमायो तामुरून बिल मारूफ तवा नेकी जो अमर जो दावा नेकी छा है असा पांजे तरफा त नेकी कोन ठाई न नेकी उन गाल के चवंदा आहिनि जेका मदीने वाले साईं से खारी आहे
गुनाह उनखे चवंदा आहिनि जेका मदीने वारे साईं छलियो आहे त इन कम खां पलजी वञो रुकजी वञो वो कम गुनाह हुआ नेकी जो नस्ब महबूब ॾिनो आहे पुछराई जो जी ख़बर बि मदीने वारे साईं ॾिनी आहे हाणे जेको इन जी तबलीग करे जेको इहो पैगाम अॻियां पहुचाए नबीअ जी ग़ुलामी वारी ॻाल्हि ॿियनि ताईं पहुचाए अल्लाह जे क़ुरान फरमायो महबूब जी ॻाल्हि करण वारो दुनिया में सब खां भलो इंसान आहे नेकी तेसी नसीब न थींदी भलाई तेसी नसीब न थींदी चंगाई तेसी नसीब न थींदी बाडरे वारा जेसी मदीने वारे साईं जी दामन में हथ न विझंदे समझो था सुभान अल्लाह उना चवे तो बस महबूब आया आया पैगाम खणी हलिया आया हाणे उन जी जरूरत कोन माज़अल्लाह तकरीरू दा कन किताब दा लिखन त बाबा महबूब जी जरूरत कोने का जे मदीने वाले साईं जी जरूरत न हुजे हा त अल्लाह ताला असा के गुमराही में विजी छड़े हा ये बद किरदार हो जाऊं हा अज जे नेकी जे रस्ते ते हलऊं था त या नजरे करम रोजे पाक मां बाडरे वारन ते मदीने वाले साईं जी आहे तेसी नेकी नसीब न थींदी मुआर्ज कयो जेसी मदीने वाले साईं जी दामन में हथ न विझंदे महबूब जी दामन मां हथ कढी छलींदे ॿियो को दर वठंदे त न निमाज़ फ़ाइदो ॾींदई न रोज़ो फ़ाइदो ॾींदई न हज फ़ाइदो ॾींदई न ज़कात फ़ाइदो ॾींदई न ख़ैर ख़ैरातूं न जलसा न जुलूस फ़ाइदो ॾींदई इस्लामाबाद जी गलियुनि में धिका खाईंदो वतंदे महबूब जो आशिक सदाई त अल्लाह घर वेठे इज्जत वारो बनाए छलींदे नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हैदरी समझो था कि सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौलवी के जगह कावड़ लगे हिलाल शे के हराम जन हराम शे की हिलाल करे छे दिमाग खराब जो चंदा मिलाद जो जुलूस कढण हराम बाकी कराची गांवडी इस्लामाबाद ताई सवे गालियो काहे माने हुकूमत हासिल करण जे लाई हो जुलूस चाहे हां इंसाफ जी गाल है ना समझण जी गाल मानन के गुमराह छो था के एड़ा बेहया थी आयो पांचे ला हर शे हिलाल ते बैठा हो जो आश अस के कुर्सी जेला मिलाद जुलूस ना हो करंदा असा पैसे जेला जुलूस ना हो करंदा असा तो दुनिया के देखा रहिंदा आयु त आशिक महबूब जे मिलाद में नातू पढ़ंदा दुरूद पढ़ंदा लब्बैक या रसूल अल्लाह जा नारा हरदा गलण में निकली आई मिलाद जो झंडो हण हराम आ बाकी तुजो पटापटी झंडो हण हिला इंसाफ जी हला छोटा मानन के छाते अचे छिता थिया आयो मौलवी छो अचे मानन के गुमराह कयो तो छो असा फकीरन जे पोया अचे पियायो तहां के ये धरना मुबारक होजन तहां के ये झंडा जे जुलूस मुबारक होजन मेहरबानी करे असा जे पोया न लगो हे आशिक जैसी सिरिय में साह आहे साईं जो मिलाद मल्हाईंदा हां यार मल्हाईंदा सी सुभान अल्लाह असा इंशाअल्लाह असा मल्हाईंदा सी असा नस्ल महबूब जो नारो हादा महबूब आया असा वरी चुप थी वेहो तरे दसा चवंदा आहियूं मरहबा 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 दिल रूबा ओ तू जो अचण बुद्ध भोरा थियण ही तुझा मौजज़ा मरहबा मरहबा दिल रूबा मरहबा 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 मोहब्बत
सा तुम कजी चमरा मरहबा 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 ओ तू जो अचण बुद्धा भोरा थियण ही तुझा मोजज़ा मरहबा मरहबा दिल रुबा सुभान अल्लाह मुझे नबी जे सदके अल्लाह गुनहगारन जा गुनाह बख्शे छड़िया अल्लाह बदकारन के नेकोकार कयो जेके जहन्नम जे खड में पिल हुया महबूब जे सदके उन्होंने के जन्नती बनायो सुभान अल्लाह जड़े मक्के पाक में जुल्म थियो मक्के पाक में साईं करीम ने ऐलान नबूवत फरमायो मुझे लजपाल नबी अब ध्यान दिया तवाजो गौर से वाक्य बुधजो मोहब्बत वारो वाक्य तो बुधाया जड़े मक्के पाक में जुल्म जी इंतहा थी मक्के जे जालिमन मक्के जे काफरन छा कयो जो सहाबा किराम के परंदड़ टांडन ते सुहारींदा होया हजरत सैयदना खुबैब रज़ियल्लाहु तआला अन्हु जी पुठी मुबारक मां ही चर्ची पघर जंदी हुई हजरत खुबैब तो फरमाए जड़े टांडन ते सुमारींदा होया जिस्म मां चर्बी पघर जंदी हुई हड टच कंदो हुयो गोश्त छचंदो हुयो एकड़े दिहाड़े काफरन मुखे बाहि ते सुमारियो आ चंदा ओ खुबैब मोहम्मद मुस्तफा जो दर छडे दे हजरत खुबैब फरमाए ते ए काफरो सिर हलियो भी दो पर खुबैब पंजे नबी जो दर को न छली सुभान अल्लाह साईं करीम जो गुजर थियो मो रड़ के या रसूल अल्लाह पंजे गुलाम खुबैब ते नजर विझजो साईं करीम जे अखिन में लुड़का ची व्या फरमाइंदा ओ बड़ा थदी थी जे इब्राहिम अलैहिस्सलाम ते थदी थी वई हुई है ये मुझे दोस्त खुबैब जे मथा थदी थी हजरत खुबैब तो फरमाए नबी जो इशारो थियो आ त परंदड़ टांडा गुलाब जा गुल बणजी व्या है आशिक ये हुआ न बाहन ते सुनी हजरत बिलाल जे पेरन में उमैया में खूठो क्यों कोका खणी ओ बिलाल जे पेरन में आन ओ बिलाल नबी जो तर छनी दियान हजरत बिलाल तो फरमाए त में खुआयो थई पर मुजी चमड़ी लाहे छड ओ उमैया बिलाल कदे पंज महबूब जो तर को न छनींदो मक्के में जड़े उनजे जुल्म जी इंतहा थी वई साईं करीमन फरमायो त हाने हिजरत करे हबशा दा वणो हबश दा वणो हबश जो बादशाह नजाशी वडो नेक सालेह आ हजरत ईसा अलैहिस्सलाम जो उम्मती आ ॾाढो नेक दिल आ तवा जो एहतराम कंदो ओ नरम मिजाज आहे हिजरत करे वणो सहाबा मां 2800 सहाबी हुया जेके मक्के के छले हिजरत करे नजाशी जे दरबार में वनी पहुता हिबश मुल्क में वनी पहुता हिजरत करे जने वने पहुता त मक्के जे काफरन जो ये एदे हिजरत करे व्या है इनन के वापस था मोटायूं इतां वफद वठी व्या नजाशी बादशाह वट ओ नजाशी असा जा मानू तवा वटाया है कुछ बाकी हैं जेके तुझे बादशाही में पनाह वरती अथन उनन के असा जे हवाले कर साहबी अच्छा सफेद लिबास पाए फटका पाए नजाशी जी दरबार में पहुंचा नजाशी जने दरबार में आयो त सब मानू झुकी व्या रुक में जीवन को ये सब झुकी व्या पर सहाबी सिद्धा बीठा होया नजाशी जे तो पंजे नबी जे आडो झुकंदा न हो तो पंजे नबी के सजदो न हो कंदा हजरत सैयदना जाफर तैयार रज़ियल्लाहु ताला नो हैदर और करार मौला अली जो बिरादर भावा हजरत सैयदना जाफर रज़ियल्लाहु ताला नो जी बीठो जे तो ओ नजाशी असा जो सर रुगी अल्लाह जे आडो झुकंदो आहे
सुभान अल्लाह इदा बागी आयो ता के ने हवाले खलासी ये मक्के में आया उमर बिन आस आया ता के इन जे हवाले खलासी हजरत सैयदना जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो ते ए नजाशी जेको दीन ईसा अल्लाह खणी आयो हुयो वो सागियो दीन असा जो नबी मक्के पाक में मोहम्मद मुस्तफा खणी आयो है जने ईसा रूहुल्लाह जी गाल जाफर तैयार जी ज़बान मां नजाशी बुधी जे पंहिंजे दीन जे बारे में बुधा हजरत सैयदना जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु दीन जी गाल करण शुरू कई सूरह मरियम जी तिलावत शुरू कन काफ हा या आईन स्वाद सूरह मरियम जी तिलावत शुरू थी हजरत सैयदना जाफर तैयार कुरान जो लोलियो पियो दे कुरान जी तिलावत पियो करे त नजाशी जे अखियन में लुढ़क वही आया हजरत सैयदना जाफर तैयार फरमायो ओ नजाशी असा जो अकीदो इहो वा त हजरत ईसा रूहुल्लाह अल्लाह जो पानो वा रब जो पैदा के अल्लाह कुंवारी मरियम जे जरिए हजरत ईसा रूहुल्लाह के अल्लाह ताला बिना पीर जे पैदा नजाशी जो तुझो दीन सच्चो आ तुझे नबी जो कौल सच्चो आहे वरी मक्के जे काफरन घट वध गालायो कि त हिन के असा जे हवाले कयो कुछ दलील दलाइल पेश थिया उन संजीर उछलाया देन के गिरफ्तार कयो जी हजरत सैयदना जाफर तैयार अगिया वधी आयो फरमाए तो ओ नजाशी असा के थोड़ी देर जी मोहलत जो असा के थोड़ी देर जी मोहलत जो महबूब जो शान तवा के बुधाया असा छा होयासी महबूब जे सदके अल्लाह सा दे केडी मेहरबानी फरमा बुधा छा तो चवण चाही हजरत सैयदना जाफर तैयार खुतबो दिनो फरमाइंदा हो नजाशी असा गुमराही में हुयासी बुत परस्ती कंदा हुयासी बुतन जे आडो झुकंदा हुयासी हिकड़े पत्थर सा इस्तिंजा कंदा हुयासी बे पत्थर के घड़े ठाहे उन जी पूजा कंदा हुयासी उन जे सामो सजदा कंदा हुयासी असा एना जालिम हुयासी जो पंजी न्याणन के जिंदा दफन कंदा हुयासी असा एडी गुमराही में पिल हुयासी जो सामे इज्जत जो नालो निशान न हुयो अब्बे जी इज्जत न हुई अम्मा जो एहतराम न हुयो न्याणन जी लंज न हुई वडन जो एहतराम न हुयो असा गुमराही में पिल हुयासी अंधेरन में पिल हुयासी वा रात आई जे रात अल्लाह ताला गारे हिरा में असा जे नबी मिठे मोहम्मद मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मबूस फरमायो मुझे लजपाल नबी आयो जे असा के सिखारियो त जिंदगी कीअं गुज़ारबिया महबूब जी विलादत थी मदीने वाले संग असा के सिखारियो त बदकिरदारी का बचो बुत परस्ती न कयो दीनदार बणजी वयो नेकोकार थियो न्याणिन के जिंदा दफन न कयो ते महबूब आया असा बुत परस्ती छले दी सी बदकिरदारी छले दी सी अज तुने सामो नेकोकार बणया बिठायो ए मक्के जा काफर चवन था त तवा वरी हली बुत परस्ती कयो बुतन जे आडो झुको ओ नजाशी तू बुधा त इधन जो दीन भलो वा या मोहम्मद मुस्तफा जो दीन भलो आहे नजाशी जे अखियन में लुढ़क अची विया रोई चवे तो ओ जाफर बिन अबी तालिब ओ रिया मुखे भी हो पैगाम सिखार जेको तुझे नबी तोखे सिखारियो आ मां बचवा तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह ओडी वाली नजाशी बादशाह कल्ब भरे मुसलमान थी सुभान अल्लाह अने अज जो मौलवी चए तो महबूब जे अचण जी गाल न कयो बा इहा ही गाल तो जेका अज असां मिलाद जी महफिल में कयूं था साई तकरीर जाफर तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु नजाशी जे दरबार में कई हुई महबूब जे अचण जी तोसत जो सबब महबूब जे नबूवत जे
केड़ी गाल मदीने वाले साईं जो शान हजरत जाफर तैयार बयान कयो हो सारी गाल तसा मिलाद जी महफिल में कंदा आयो मौली साहब के खबर ना है केड़ी गाल गलत थी नजर चे अलाए केड़ी गाल ते फतवा तो दे ओ मिठा महबूब जी मोहब्बत वारात भली फतवाओं लगन पर महबूब जो मिलाद खुशी मनाई दिखारींदा असा खुश आयो कि कोन आयो खुशी मिली या कि कोन मिली साईं जी खुशी न थी यो केड़ो ईमान छे जिन महबूब आया त केसर किसरा जा महलन में जिलजिला बपा थी व्या मजूस जो बाहियों उछामी वियो जहानन में आवाज आयो तो फलक के नजारो ज़मी की बहारो खुशी सब मनाओ हुजूर आ गए उठो गम के मारो चलो बेसहारो खबर ये सुनाओ हुजूर आ गए 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 अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूलों का सुल्तान आया अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूलों का सुल्तान आया अरे कजकुला हो अरे बादशाह हो निगाहें झुकाओ हुजूर आ गए कची चवरायो हुजूर आ गए हथ मथे गणी जो हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए सुभान अल्लाह एदे शफीक मेहरबान नबी दी आमद असा जे ला समझो तो ईद न खा वडी ईद ॾिसो न अज अल्लाह जे नबी जी मेहरबानी असा जे मथा ॿियो को मञे न मञे असा जे मथा मेहरबानी असा जो वार वार महबूब जी एहसानन सां ढकियो हां न एड़ो एहसान न अबो कंदई न अम्मा कंदई न भाई कंदई जेड़ा एहसान फातिमा ज़हरा जो अबो हिन उम्मत जे मथा कंदो यार रिश्ता भी डिठा अथई दोस्तों भी दुनिया जो डिठियों अथई भाइरन के भी डिठो अथई दुनिया जा अजीज रिश्तेदार भी डिठा अथई पर कसम खुदा जो सब रिश्ता कूड़ा आहिनि हर ही रिश्ता बेवफा अथई पर कसम सा हिकड़ो रिश्तो दुनिया में मुझे लजपाल नबी जो आ जंहिंमें का बेवफाई नाहे जंहिंमें का बियाई नाहे हर वक्त मुझो महबूब पंहिंजे उम्मत जे लाइ वफादार नबी हजरत सईदा आमिना साईं दी फरमाए जिमल मुझे शहजादे मोहम्मद मुस्तफा जी विलादत थिया अञा पैदाइश जार थिया मूं ॾिठो त मुझे बचड़े के ढकण वारी शइ ढके वरतो कपड़ा पहरजी विया मूं ॾिठो मुझो बच्चो किथे आ चाचणी जो ॾिसा त मुझे शहजादे जो सिर सजदे में आ अञा ॼावा मसइन सिर सजदे में आ कुछ ज़बान चुरे पई सनड़ो आवाज अचे पियो मूं कन लातो त आवाज छा जो आ इमाम साली ने फरमाया सुबुल हुदा व रशाद में आमिना साईं फरमाया कन लातुम त आवाज आयो रब्बी हबली
उम्मती उम्मती ओ जा मौला मुझी उम्मत के माफ फरमा सुभान अल्लाह तुझे मुझे इलाके में गारे हिरा में क्या दुआऊं घुरने केरी मल गारे सोर में प्या दुआऊं घुरन केरी मल मक्के में प्या दुआऊं घुरन ओद जबल ते हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिसमें अतहर में तीर लगा है हबीब करीम जे मथे मुबारक ते खुद पातल हुयो लोह जी तोती पातल हुई दुश्मन जो हमलो कयो त साईं करीम जे उन मथे मुबारक में खुद जो कड़ियों अंदर हलियो एकरो साहबी आ चहणी वो कढ़ण लगो साईं करीम जे जिसमें अधर मां रत वहे पियो चेहरे मुबारक ता रत वही हलियो हबीब करीम जो दुख ॾिसी गम ॾिसी साहबी रोवण लगा मुझे महबूब जे अखियुनि में लुढ़क वही आया माण्हू सम्झो त साईं करीम ने मक्के वारनि खे बददुआ ॾींदा पर मुझे नबी दुआ जे लाइ हथ खया मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत खे माफ़ फरमाए जा हे मुंहिंजी जिस्म ते ज़ख्म सठा तकलीफों सठियों हिन हे मुझा मौला जे मुझी कुर्बानी कबूल तो मुझे बात जे आशिकन के माफी हे उम्मती तुझे हाल ते जो एड़े नबी सां बेवफाई कयो इन नबी जी सुन्नत तोखे न वणे मुझे महबूब जी नसीहत तोखे न वणे फरमान तोखे न वणे साईं जी हुब तोखे न वणे तरीक़ो तोखे न वणे मिठा हे तुझे ईमान ते अज दर वठ महबूब जो छो त महबूब जी जिंदगी मां फायदो हासिल कर त कब्र हशर में मुझो नबी तुझी शिफात करण वारो आहे हदीस मुबारक चेती जडे क़यामत जो दिहाड़ो थींदो महशर जो मैदान हूंदो हिसाब किताब पियो हलंदो और साईं हदीस ॿुधजो हदीस मुबारक आहे हिसाब किताब हलंदो जन्नत के जन्नत में पिया मोकिलियो वेंदो जहन्नम के जकड़ियो दोज़ख ॾे पिया वठियो वेंदा मलाइक हज़रत सय्यदना आदम अलैहिस्सलाम विच मैदान ते बीठल होंदो इंसान जी माजरा पियो ॾिसंदो के जहन्नमी जहन्नम मलाइक जहन्नम में भी पकड़ियो पिया वञन जन्नत में वञन पिया हबीब करीम ने फरमायो जी खजूर जो वण होंदो हजरत आदम अलैहिस्सलाम ये सिद्धो बीठल होंदो साओ वको पातल होंदो सावा कपड़ा आदम के पातल होंदा विच में मैदान महशर में आदम अलैहिस्सलाम बीठल होंदो एकड़ो माण्हू हुंदो जेको मदीने वारे साईं जो उम्मती हुंदो उनके मलाइक कहलियो पिया वेंदा मलाइक जहन्नम जे ज़ंजीरन में कहलियो पिया वेंदा जहन्नम में उछलण जे लाइ पिया वेंदा हज़रत सय्यदना आदम अलैहिस्सलाम रड़ कंदो या अहमद हबीब के सदक लो मोहम्मद मुस्तफा हे तुझो उम्मती अथई जेके मलाइक जहन्नम में कहलियो पिया था वजन साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां जेल ते संतरो बदनस पंजे उम्मती के जहन्नम का बचाइण जे ला जेल ते संतरो बदी बेड़ो इंदस अल्फा आदम केरा जेको मुझे उम्मत के जहन्नम में को पकड़ियो वने साईं आदम अलैहिस्सलाम फरमाइंदो या रसूल अल्लाह इहो तवा जो उम्मती अथव मलाइक वठी था वने साईं ने फरमायो मर कंदस मलाइक बीहो जेड़ो तेरो आ मुझो उम्मतिया इनके जहन्नम दे न पकड़े वणो छॾियोस त मां जन्नत दे वठी वञास थोड़ी देर बीहो पर मलाइका कुरान फरमायो त जहन्नम मलाइक उनन जे दिन में रहम न हुंदो से अल्लाह जे अमर का सिवा बे के जो हुक्म न मनंदा बे के जी गाल न मनंदा साईं करीम जो ससीदा तो मलाइक जवाब न दींदा मलाइक साईं जो चयो न मनदा अल्लाह अकबर मुझे लजपाल नबी फरमायो मां दुखारो थींदुस रावी जो साईं करीम फरमायो महबूब करीम पंहिंजो खाबो हथ पंहिंजी सुहारी मुबारक में विझंदा ऐं अल्लाह जे हुज़ूर में जे अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब
मलाइकन के सद कयो मुके माई वस कयो हाय हाय ए मुझा मौला जेड़ो तेड़ो आ मुझो उम्मतिया अगर जे गुनहगार मलाइका के अमर कर त जी मां चवा मुझो चयो मंजन साईं साईं तुम्हारी मुबारक में हथ विझदा अल्लाह जे हुजूर में ईंदा ओ मुझा मौला तो त चयो हुयो मुझी उम्मत जे ला मुखे राज़ी कंदे मुखे दुखा को न कंदे ओ मौला मुझी उम्मत के मां फरमा हदीस मुबारक रब फरमाई दो ए मलाइको जी मां मुझो महबूब मुस्तफा चवे जेको हुक्म दे तमाम मलाइकन के उन गाल ते अमल करनो आहे साईं करीमिंगा जना वरायो सिन के वापस मीज़ान ते वठी अचो मीज़ान ते उन सहाबी उन माण्हू के आंदो वींदो उन गुलाम के आंदो वींदो वो सुञाण दो न त साईं केरा यो मुस्तफा केरा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खीसे में हिकड़ी नंढड़ी पर्ची हुंदी सा मीज़ान में आणी अचे उन जे सालिह अमलन में रखंदा त गुनाहन खां नेक अमलन जो गुड़ करो थी वींदो रब फरमाईंदो त छॾियोसि मलाइका इनके बख्श कयो माफ़ी ॾिनमि इनके वठी जन्नत में वञो जन्नत जा मलाइका ईंदा ऐं उनके जन्नत में वठी वेंदा मलाइकनि खे चवंदो आहे थोरी देर बीहो ओ मलाइको थोरी देर बीहो इहो जेको सुहिणी सूरत वारो आहे जंहिंजा इख़लाक़ केॾा सुहिणा आहिनि जिथे अब्बो छॾे वियो जिथे अम्मा छॾे वई जिथे भाइर छॾे विया उन मुश्किल घड़ी में न सुहिणी सूरत वारे मूंखे मुंहिंजी अचे मदद कई आहे मां पुछा त कयांसि इहो केरु आहे वेझो ईंदो मुंहिंजे लजपाल नबीअ जी ख़िदमत में ईंदो या रसूल अल्लाह तव्हां केरु आहियो ओ सुहिणी सूरत वारा तूं केरु आहे मुंहिंजी इन मुश्किल वक़्त में मदद कई अथई साईं फरमाईंदा सुञाणी नथो त मां तुंहिंजो नबी मुहम्मद मुस्तफा करीम आहियां सुभान अल्लाह उन गुलामन जी मदद जे ला रहमत लिल आलमीन नबी बेशक ओ तुझा छोरा मदनी लाहिन कान घेरिया तुझा छोरा मुरसल लाहिन कान घेरिया तुझा गुण गालियूं ओ गणिन कान घेरिया तुझा गुण गालियूं ओ गणिन कान घेरिया तुझा छोरा मदनी लाहिन कान घेरिया ओ मिठा ओ बाडरे वारा छोड़े नबी का मुंह मटियो थई छोड़े महबूब का मुंह मोड़ियो थई यार अजेड़े नबी जी तो के सुन्नत न थी बने फरमान नबी जो नथो बने मदीने वाले साईं जी मोहब्बत तोखे न वणे नमाज तोखे न वणे चंगाई जी गाल तोखे न वणे नसीहत ॿुधी आए बाडरे में आलिम चंता नसीहत करे वञन अमल टके जो न करी नसीहत ॿुधी अणॿुधी करे चई ॿुधा त क़ब्र में जॾहिं साईं जो दीदार थींदो महबूब मुस्तफा करीम ईंदा त नबी के साम्हूं कंठ कहिड़ो खणंदे छा जवाब ॾींदी या रसूल अल्लाह तुंहिंजी बेफ़रमानी करे आयो तुझे नाफरमान थी आयो है तोखे अॼु सुन्नत न थी वणे दाढ़ी न वणे ॾंदड़ न वणे मस्जिद जो पंध न वणे मिठा इहो मोहब्बत इहा नाहे इहो हक़ नाहे तुंहिंजे लाइ जो बेफ़रमान थी वेही रही अॼु अमल कर नेक साले थी ससो थी मदीने वारे साईं जी सुन्नत जे मथां चंपड़ी पो महबूब जो दर वट लजपाल नबी राज़ी न त क़ब्र हशर में तुंहिंजो बेड़ो पार थी सुभान अल्लाह अमल कबो कि न कोन कबो मिठो अमल कयो एड़ा थी देखारियो जो जन के ॾिसी महबूब फरमाए त हे मुंहिंजो उम्मत साईं त मेहरबान है
वॾा वॾा गुनहगार ईंदा मदीने वारा साईं उन्हनि जी बि शिफ़ाअत कंदा मदीने पाक में वञो त रियाज़ुल जन्नत जंहिंजे लाइ साईं फरमाया मां बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियाज़िल जन्नत मुंहिंजे घर मुंहिंजे मिंबर जे विच वारो हिस्सो अल्लाह ताला जन्नत जे बाग़नि मंझां हिकु बाग़ बनायो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेके मदीनो पाक ॾिसी आया आहिनि तनखे ख़बर आहे जेके ना ॾिसी आया अल्लाह कंदो तव्हां बि ज़ियारत करे ईंदो तव्हां बि दीदार मुस्तफ़ा जे शहर जो करे ईंदो चओ आमीन सुभान अल्लाह रोज़े शरीफ खां सेरां दीवारे पासे मिंबर मुबारक रखियल आहे विच में जगह आहे रोज़े शरीफ जे ऐं मिंबर जे विच में उहा आहे रियाज़ुल जन्नत जिथे मिंबर आहे उतां दरवाज़ो आहे रियाज़ुल जन्नत में दाख़िल थियण जो मथां वॾो साओ बोर्ड लॻल आहे साए रंग जो उन में सुनहरी अखरनि सां इहा हदीस लिखियल आहे त शिफ़ाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती मुंहिंजी शिफ़ाअत मुंहिंजे उम्मत जे वॾनि गुनाहनि जे लाइ वॾा वॾा गुनहगार हुजनि वॾा वॾा खाती हुजनि मां मोहम्मद मुस्तफ़ा उन्हनि जी मदद कंदुसि साईं त महिरबान आहिनि बाडरे वारा महबूब त महिरबान आहिनि शफ़ीक़ आहिनि वॾनि वॾनि खातियुनि खे बि कोन छॾींदा पर महबूब मेहरबानी कनि था पर तूं अहिड़ो थी ॾेखार न जो महबूब जे अखियुनि जो ठार थी वञे साईं फरमाइनि त तो मुंहिंजी दिलि ख़ुशि कई आहे महबूब राज़ी थियनि तोॾां मदीने वारे साईं तुंहिंजे लाइ रज़ा जा दर खोले तुंहिंजे मथां महिरबानी फरमाए अहिड़ो थी ॾेखार अमल साले कर सदोरो ऐं नेक थी साले सदोरो थी ॾेखार मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल करे ॾेखार मिठा हयाती त हूअं ई गुज़रे पई वक़्त त हूअं ई गुज़रे पियो जवानी वई साईं मुंहिंजा बचपन वियो हड कमज़ोर थी ॾाढ़ी अचे पुराड़ा थिया ॼाण था क़बर में पेर पवनि ॼाण था क़बर जा महिमान थियूं ॼाण था माण्हू नालो बदिलाए मैयत रखनि पोइ चवंदा दादा जल्दी मैयत खे खणो वञी दफ़न करे अचो हे पासे में क़ब्रिस्तान अथव सवे माण्हू सुता पिया आहिनि थिया कॾहिं हे बि हिननि मैदाननि में हलंदा हुया हिते रांदियूं कंदा हुया हिते कारोबार कंदा हुया अॼु मण मिटीअ हेठि सुता पिया आहिनि ॾींहुं परे नाहे असां बि हिन मिटीअ हेठि वञी दफ़न थियण वारा मिट माइट ईअं लतूं हणी लताड़े क़बर में दफ़न करे साईं करीम फरमाया मैयत दाह कंदो आहे हो वञण वारो हो कांदियो ख़ुदा जे वास्ते मूंखे हिन क़बर अंधेरी कोठड़ी में अकेलो न छॾे वञो पर न अपो ईंदई न अम्मा ईंदई न दोस्त भाइर ईंदई पर कसम सां ॾेई जे पुछा करी त मां ॿुधायां क़बर में मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा करीम हली उते बि हसनैन जो नानो अकेलो न छॾी उते बि बाबा हिम्मत असां गुनहगारनि खे हिम्मत ॾियारण ईंदा ओ मुंहिंजा उम्मती ओ बाटे जा आशिक हिन सुवाल जो जवाब हे अथई मलाइकनि खे हे जवाब ॾे उते बि मदद जे लाइ ईंदी अरे तोखे हेफ़ा जो अहिड़े नबी जो बेफ़रमान बणी वेठो अहिड़े महबूब खां मुंहुं मटियो वेठो न मिठा छॾे ॾे कुपत वारा कम शैतानी कम बदकिरदारी वारा कम सब छॾे ॾे कम उहो कर जंहिंमें रोज़े पाक में मुंहिंजो लजपाल नबी ख़ुशि साईं राज़ी थिए त को बाटे में मुंहिंजो आशिक़ आहे जेको मुंहिंजे मथां दुरूद ऐं सलाम वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुरूद साईं जे मथां कसरत सां पढ़ा ओ जेका आदम अलैहिस्सलाम वारी हदीस ॿुधाई मां साईं करीम ने उहा पर्ची रखी उन जे मीज़ान में अमलनि जे पुड़ में हदीस पूरी कोन थी अञा तो उन पुछा के या रसूल अल्लाह न पर्ची में छा हुयो जो मुंहिंजा अमल त थोड़ा हुया हेतिरे कागज़ जे टुकड़े जे करे तो मुंहिंजा अमल गरा थी विया गुनाह हल्का थी विया रब बख़्शे छॾियो साईं ने फरमायो इन पर्ची में तो जेको हिकिड़ो दफ़ो फिलाणे ॾींहुं मोहब्बत ऐं शौक़ सां मूं ते दुरूद पढ़ियो हुयो न उहो दुरूद शरीफ़ हुयो जंहिंजे करे तुंहिंजी बख़्शिश थी साईं की याद न करे ॾिस न हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ण सां निजात थी वञे
हबीब ने फरमायो हदीस मुबारक है साईं ने फरमायो जो हिकड़ो दफो मुझे मता शौक सा दिल सा मोहब्बत सा दरूद पढ़े एक दरूद जे बजाए अल्लाह उनके 80 सालन जी इबादत जो सवाब अता कंदो समझो ता हिन महफिल में 80 की उम्र ते शायद को बैठल मुझे ख्याल में आहे को तुम देखणे 80 दे को मगमी मानू वनी कमर जा मेहमान दा थे हिकड़ो बैठो हिकड़ो जवान बैठो साईं करीम ने फरमायो जे करे दुरूद मोहब्बत सा पढ़ो तो अल्लाह तआला के 80 सालन जी इबादत जो सवाब दींदो एना जोने या पूछा करे 80 सालन में कितनी मुश्किलातूं अचन थियूं केतरा अल्लाह चाड़ा जंदा गर्मियों सर्दियों ॾिठियूं अथई जिंदगी जा मामलात ॾिठा अथई अमल पुजन न पुजन महबूब जे मथा दरूद पढ़ो त अमलन जा अंबार समझो था दरूद कसरत सां पढ़ो साईं के याद कयो उठंदे वेंदे हलंदे चलंदे अल्लाह अल्लाह जे हबीब दी याद हुजे मां ये न तो चवा था चो मस्जिद जो कुंड वसाए वेही रहो दुनिया जा कमकार छडे दियो ऐ साईं मुजा आबिद जाहिद लगा मस्जिद में खाजा खिजर थी वेहो न बल्कि मुजा मिठड़ा मुर्शिद करीम फरमाइंदा है न हथ कार सा होजे दिल यार सा दुनिया जा कमकार जा व्यापार दुकान कारोबार बनी बारो सब बनी कयो हथ दुनिया में होजे पर दिल में दुनिया न होजे दिल में लिसी पुछा कर दिल का दिल तो के छा खपे पैसो खपे या रब खपे तो तुनी दिल में यो आवाज ते दुनिया के खड्ड में उछला असा के रब जी रजा समझो था दिल में अल्लाह के रख रब जी याद समा मदीने वाले साईं जी हुब रख अल्लाह के राजी कर अल्लाह जे हबीब जो दर वठ 5 वक्त नमाज पढ़ दीन सा दिल ला मिलावट करण चोरी करण जोरी करण जुल्म जा कम करण सब छडे दे हराम कमाए जो खाइंदे कितना दी खाइंदे कूड़ गलाए जो व्यापार कई मिलावट करे जो व्यापार कई 100 रुपए जे करे 200 रुपए जे करे रुपए जे करे जेको तू कूड़ गलाई तो खयानत करी तो ये 100 रुपए कितना दी खाइंदे ये 1000 रुपए कितना दी तू खाइंदे बेचा सदाई जा अजाब सिर ते नखण हिलाल खा सही मुजा ईमानदार थी मोहब्बत वारो थी महबूब जो दर वठी भी जिंदगी महबूब जे तरीके ते गुजार त एड़ी मेहरबानी थी नहीं जो तू जो नालो बाटे मा निकरी रोजे पाक में वनी पहुंचो समझो अमल साले कयो नेक साले जो तो रब राजी रब जो हबीब राजी थे अल्लाह मुझो चवण तवा जो बुधण पानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए अल्लाह का दुआ है त रब शाल इन मिलाद जी महफिल के मदीने वाले साईं जी दरबार में शर्फ कबूलियत अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना हबीबिना